जी, इस वक्त मैं मौजूद हूँ कंधाकोट शिकारपुर मेन रोड के मकाम पर। यहाँ मछली के जो व्यापारी हैं वो मार्केट के बजाय मेन रोड पर फरोख्त कर रहे हैं। मजीद मालूम करते हैं उन लोगों से उनका क्या कहना है। साईं रोड ते बीठा हूँ, मार्केट जी छतियूं किरनि थियूं। मार्केट में असां वेही नथा सघूं। मार्केट में वेहूं था, अगर कुआड़ी जो हिकिड़ो धकु हणूं था त मथां छतनि जा जेका चपड़ चपड़ हेठि किरी पवनि था। भाऊ को बि मार्केट जा दुकान असां छॾे ॾिना आहिनि, दुकाननि में वेहूं कोन था। मसइलो इहो आहे, असां अपील इन करे कयूं था असांखे मार्केट ठाराए ॾियनि, छत ठाराए ॾियनि त असां वञी पंहिंजो इज़त सां सकून सां दुकाननि में वेही करे रोज़ी कयूं। हिते असां मिटी में धूड़ में बीठा आहियूं, कुझु ग्राहक बि साफ़ सफ़ाई ग्राहक बि अची कोन थो बीहे हिते, सिर्फ़ु मिटी जे करे। त माना मिटी आहे, ग्राहक नथा बीहनि, असां पंहिंजे रोज़ी ते असरु पइजी वियो आहे। मार्केट में हूंदा सुठा माण्हू, भला माण्हू हुते ईंदा, माना सभु सफ़ाई सां कमु हूंदो अथई। परेशान हूं, बसि असांजो मुतालबो इहो आहे त छत असांखे ठाराए ॾियनि त असां वञी मार्केटनि में दुकान हणी सर असांजी मच्छी मार्केट सफ़ा कमज़ोर आहे। उनजी छतियूं, उनजा टीयर गैडर सफ़ा कमज़ोर थिया आहिनि, उहा किरण ते आहे। इन जे करे असांखे सहूलियत न आहे। असां रोडनि ते बि रोज़गार रोज़ी कयूं था, पेट सफ़र गुज़र कयूं था। असांजी अपील आहे डी सी साहिब खे त असांजी उहा ज़बान थियल मार्केट बहाल कई वञे, ठाराई वञे, जीअं असां पंहिंजे रोज़गार करे सघूं। असां रोडनि खां असां पंहिंजे मार्केट में बहितर आहियूं। असां रिज़िक जो उनका कहना था कि मछली मार्केट के खस्ता हाली की वजह से हमें सड़कों पर मछलियाँ फरोख्त कर रहे हैं। उन्होंने डिप्टी कमिश्नर कश्मीर से मुतालबा किया है कि मछली मार्केट को फाल किया जाए ताकि हमें इस दुश्वारी से बच सकें। मोहम्मद उस्मान टावरी के साथ इस्लाम दीन पंगवार, वश न्यूज़ कंदर।